कश्मीर कंदकोट जिले के दुरानी मारवाड़ा इलाके में 6 ॾींहं अॻु पुलिस के मुबैना मुक़ाबले में मार्जीवल वारनि टक्कर सब्ज़ोई ऐं साबल सब्ज़ोई जा लाश वारसन के न मिली सघिया। वारसन कुरान पाक खणी SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त असांखे लाश ॾिना वञनि। सोशल मीडिया ते वायरल थियल टक्कर सब्ज़ोई ऐं साबल सब्ज़ोई जे वारसन जो वधीक छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। कुरान शरीफ तव्हांखे छा चवणु आहे तव्हांजो? असांखे साईं लाश कान मिलिया आहिनि। असांखे SB ऐं मीडिया वारा चवनि था मिलिया आहिनि, कान मिलिया आहिनि। असांखे हिन क़ुर जे सदके असांखे पंहिंजी लाश मिली। चवनि था राति मिलिया आहिनि मीडिया वारा? साईं कोन मिलिया आहिनि। साईं क़ुर पाक ते कूड़ त न हणूं था। जी बाबा अॼु छहों ॾियारो आहे, अॼु ख़मीस जो ॾियारो आहे, ख़मीस जो ॾियारो आहे त क़ुर इन क़ुर पाक ते असांखे लाश न आहिनि मिलिया। असांखे लाश मिलनि वसवारनि खे असांजी इहा अपील आहे त इन क़ुर जे सदके जो असांजी ख़ुदा करण नथा करनि, लाशनि जी ख़ुदा करण नथा करनि। मुस्लमान ॿाहिरि लाश मुस्लमाननि जा आहिनि। इन क़ुर जे सदके वज़ीर आज़म के, वज़ीर आला के, सिंध IG के असांजी अपील आहे, सिंध DIG के अपील आहे। SB अमजद साहब असांखे लाश नथो ॾे ऐं खेड़ो साहब असांखे लाश नथो ॾे, ओसमान पामार असांखे लाश नथो ॾे ऐं ॿियो जेको आहे त अयाज़ खेड़ो जेको आहे अयाज़ खेड़ो साहब उहो असांखे लाश नथो ॾे ऐं सदाम पंहिंजो हुसैन साहब शाहाणी जेको आहे उहो बि असांखे लाश नथो ॾे। इन क़ुराननि ते हिन टाइम ते असांखे लाश न मिलिया आहिनि। मीडिया वारा ऐं SB पाण में मिलत थी उहे ॿुधाइनि था त लाश वारसनि हवाले थिया, पर जंहिं माण्हू खे असांजे हवाले कया अथनि उहो माण्हू फ़ोन ते उन जो वीडियो तस्वीर करे त मां माण्हू लाश पुॼाया आहिनि त पोइ असां गुनाहगार आहियूं, असां नाजाइज़ कयूं था, पोइ असां क़ुर कूड़ा खणूं था। इन क़ुर ते त असांखे लाश न मिलिया आहिनि। इन क़ुर जे सदके असां सां मदद कई वञे। जी राति मीडिया वारा SB चवनि पिया लाश कुझु बि न साईं, कुझु बि न। राति अरबा जी आहे, अॼु ख़मीस जो ॾियारो आहे। जी अॼु ख़मीस जो ॾींहुं आहे। ख़मीस जे ॾींहुं असां लाशनि जे बारे में दावा कयूं था, असां सां ख़ुदा करण कई वञे। मुस्लमानी तरीक़े में रहनि। असांखे इहा अपील आहे त मुस्लमानी तरीक़े में रहनि, मुस्लमान थी रहनि, काफ़र न रिकार न करनि, काफ़र थी न रहनि। SB साहब काफ़र थी न रहे, मुस्लमान थी रहे। जी असांजी इहा वसवारनि खे अपील आहे। न आहे त मां हाई कोर्ट में इहे क़ुर पाक खणी मां उते पर धरना हणी रोडनि ते क़ुर पाकनि सां उते इहे सगीर इहे ॿार इहे ॿियो असांजो को न वड़ी न वारिस कुझु बि कोन्हे। पोड़ो पियो आहे, माउनि जो सोटरा ॿियो न वड़ी आहे न वारिस आहे, कुझु बि कोन्हे। न्याणियूं असांजूं बल्कि धिका खाइजी वरितियूं थियूं। छो थियूं धिका खाइनि? धोखा पंहिंजे सिंध सॼी जे लाइ आहे या असांजे लाइ इहो बिल पास थी आयो? जी हर मुस्लमान जे लाइ पास थी आयो आहे या असांजे लाशनि जे लाइ पास थी आयो? कंहिं रोकाया आहिनि? जीअं त जागीराणी रोकाया आहिनि, मारिया बि उन्हनि, रोकाया बि उन्हनि। इन क़ुर ते त असांजा पुलिस न मारिया आहिनि। पुलिस इनाम जे लाइ 50 लख ॾेई हिन खां लाश वरिता आहिनि। जी 50 लख ॾेई टकर ऐं साबल जो हिन खां लाश वरितो अथनि। चाचड़ बि ख़ाली जुमरियूं हणनि था। चाचड़नि बि असांजा कोन मारिया आहिनि। चाचड़नि पुलिस खां वरी लाश ज़ोर सां खसिया आहिनि। मीडिया ॾिसे थी, वीडियो भरिया पिया आहिनि, ज़ोर सां खसी थी पई। जी सर, मुलविस थी आहे। उहे पाण में गॾु थी आहे, उन्हनि खे पैसा वठी पोइ उनखे लाश ॾिना अथनि। जी मारिया मांजा जीअं त जाहिरानी धोखो करे, खोट करे, लोक वीडिया भरे थो, लोक लानता ॾे थो, लोक थुका ॾे थो। इहा मीडिया को बि नथो ॾिसे। जी इहे मीडिया वारा छो नथा ॾिसनि? इहा मुंहिंजे वसवारनि खे अपील आहे। इहा ख़ुदा करण करे क़ुराननि ते लाशनि जे नतीजे मासा न कंदा त मुंहिंजो फ़ैसिलो इहो क़ुर कंदा। वसवारनि सां जेको मुंहिंजी मदद नथो करे, मुंहिंजी दावा इन क़ुर खे आहे। जी महिरबानी सर। साईं वधीक खां वधीक वीडियो शेयर कयो। जेका बि दोस्त आहियो इन लाशनि जे बारे में ॻाल्हायो। तव्हां हिन वक़्तु ताईं असांखे लाश न आहिनि मिलिया। हीअ क़ुर पाक ॾिसी रहिया आहियो। जेका बि वसवारनि खे अपील आहे वधि में वधि वीडियो खे शेयर कयो। यदि वधीक उन्हनि खे छा थी चवे ॾिसो तव्हां दीदी छा मसलो आहे? लाश न आहिनि मिलिया तव्हांखे? असांखे लाश न आहिनि मिलिया। असांजा बेड बैंक खाता मारिया अथनि, असांजे जैसा वरिता अथनि। हाणे असांखे पंहिंजा लाश त मोटाइनि न। असांखे न ओई आहे न वाई आहे। असांजी मदद ई नथा करनि। असांखे पंहिंजा इन क़ुर जे सदके असांखे पंहिंजा लाश क़ुर जे सदके असांखे पंहिंजा लाश असां ॿाहिरि वधूं था। असांखे